मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर। सुभान अल्लाह। नारे तकबीर। अब्बा आचा सिद्दीका। अब्बा आचा सिद्दीका। नारे तकबीर। मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर। इन्हीअ घर मां अक्सर निहारियो मोहम्मद उहा पाक मस्जिद ऐं मेहराब मिंबर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर। इन्हीअ घर मां मस्जिद में दाख़िल न बीठो ऐं मस्जिद मां वापसि बि घर में अची थियो। इन्हीअ घर मां मस्जिद में दाख़िल न बीठो ऐं मस्जिद मां वापसि बि घर में अची थियो। इहो घर ऐं मस्जिद जुड़ियल इन नमूने इन्हीअ घर ऐं मस्जिद जे विच में रुगो दर। इन्हीअ घर ऐं मस्जिद जे विच में रुगो दर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर। इन्हीअ घर में जिब्रील ईंदो रहियो आहे सलामी सजण जी भरींदो रहियो आहे। इन्हीअ घर में जिब्रील ईंदो रहियो आहे सलामी सजण जी भरींदो रहियो आहे। अम्मा बीबी साईं जे हूंदे बि अक्सर मोहम्मद जी ख़िदमत में थींदो हाज़िर। मोहम्मद जी ख़िदमत में थींदो हाज़िर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर। इन्हीअ घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो अम्मा आयशा ॾे तकींदो बि हूंदो। इन्हीअ घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो अम्मा आयशा ॾे तकींदो बि हूंदो ऐं जाते नबीअ ॾे अदब सां निहारे समारींदो हूंदो अबू बकर अंदर। समारींदो हूंदो अबू बकर अंदर। अम्मा फातिमा भी हिते ईंदी हूंदी ॾिसी पंहिंजे बाबा खे ख़ुशि थींदी हूंदी। अम्मा फातिमा भी हिते ईंदी हूंदी ॾिसी पंहिंजे बाबा खे ख़ुशि थींदी हूंदी। मोहम्मद जी शफ़क़त नियाणीअ ते बेहद इन्हीअ घर खे एज़ाज़ आला मुक़द्दर। इन्हीअ घर खे एज़ाज़ आला मुक़द्दर। इन्हीअ घर मां पर्दो मोहम्मद मटायो। इन्हीअ घर में रब मुस्तफ़ा खे रहायो। इन्हीअ घर मां पर्दो मोहम्मद मटायो। इन्हीअ घर में रब मुस्तफ़ा खे रहायो। इन्हीअ घर ते गुंबद ठहियल आहे साओ। इन्हीअ घर सां जन्नत मदीनो मुनव्वर। इन्हीअ घर सां जन्नत मदीनो मुनव्वर। इन्हीअ घर जो सिद्दीक़ लए दर खुली वियो। इन्हीअ घर जो सिद्दीक़ लए दर खुली वियो। इन्हीअ घर में फारूक खे घर मिली वियो। इन्हीअ घर में फारूक खे घर मिली वियो। रफ़ीका इन्हीअ घर जो रुतबो घणो ई लिखी छा मां सघंदुसि सहाबा जो नौकर। लिखी छा मां सघंदुसि सहाबा जो नौकर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो